अस्सलाम वालेकुम, सलाहुद्दीन अबड़ो 2014 खां मां टीचिंग जे शोबे सां वाबस्ता आहियां। इन 2-3 सालनि जे दौराने में मां काफ़ी कुझु मूंखे सिखण जे लाइ मिलियो, उस्तादनि मां, कोर्स मां, स्कूल जी मैनेजमेंट मां ऐं स्पेशली वालदेन मां। मां हिकिड़ो नंढो मुशाहिदो कयो आहे ऐं यकीनन तव्हां सभिनी खे बि इन शइ जो इल्मु हूंदो ऐं माहिर तालीम जो बि इहो ई चवणु आहे त ॿार जे ज़िंदगीअ जा जेके इब्तिदाई साल हूंदा आहिनि इंतिहाई क़ीमती हूंदा आहिनि ऐं असां तव्हां उन्हनि सालनि में हिकु जेको आहे सो लापरवाही जो मुज़ाहिरो कंदा आहियूं। उहो कहिड़ो कंदा आहियूं? मां अक्सर वालदेन सां जॾहिं मिलंदो आहियां त उहे चवंदा आहिनि त मुंहिंजो पुटु या मुंहिंजी धीअ जॾहिं वॾी थींदी या मुंहिंजो पुटु वॾो थींदो त मां हुनखे यूनिवर्सिटी में दाख़िला वठी ॾींदुमि ऐं मां हिन जा पैसा बि गॾु कया आहिनि जेकी मां हुनजी यूनिवर्सिटी में उते हिन ते ख़र्चु कंदुसि। पर अगरि असांखे ॾिठो वञे त जॾहिं हिकु ॿार जे ज़िंदगीअ जा इब्तिदाई साल अहम आहिनि त छो न असां हुनखे बुनियाद में इन्वेस्टमेंट कयूं। हीउ दौरु यूट्यूब जो दौरु आहे, हीउ दौरु सोशल मीडिया जो दौरु आहे। अगरि तव्हांजो ॿारु नंढे हूंदे कंहिं सुठे स्कूल में सुठे माहौल में तयारु थिए थो त हू अॻिते हली करे यूट्यूब तो ऑनलाइन कोर्सिस करे पंहिंजी सलाहियतुनि में इज़ाफ़ो करे सघे थो। पर असां हुनजो उबतड़ छा था कयूं? असां गैर मयारी स्कूल सिलेक्ट कंदा आहियूं, गैर मयारी टीचर सिलेक्ट कंदा आहियूं। उनजो नुक़सानु इहो थींदो आहे त असांजे ॿार जा उहे मयार सेट ई न आहिनि थींदा ऐं हू वॾो थींदो आहे त उहो जेको आहे जॾहिं यूनिवर्सिटी जे अंदरि दाख़िल थींदो आहे त हुनखे साल सवा लॻी वेंदो आहे त उते पाण खे सिर्फ़ु एडजस्ट करे सघे उन माहौल में, उन माहौल खे सम्झी सघे। पर अगरि इते ई असां हिकु नंढे हूंदे उन ॿार जो हिकु मयारी स्कूल सिलेक्ट कयूं, मयारी टीचर सिलेक्ट कयूं ऐं उनखे हिकु सुठी तालीम ॾियूं बुनियाद में, त यकीन कयो उहो अॻिते हली फ्रीअ में पढ़ंदो, उनखे इन्वेस्टमेंट करण जी ज़रूरत ई न पवंदी तव्हांखे। हू मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप जे जेको आहे बुनियाद ते टैलेंट थी वियो ऐं मुख़्तलिफ़ ॿिया जेको आहे सो ॿाहिरनि मुल्कनि जूं स्कॉलरशिप्स अचनि थियूं, उन्हनि खे हू आसानी क्लियर करे हू पंहिंजी जेको आहे सो अॻिते प्रमोट थी वेंदो। पर जेको असां तव्हांजो उबितो फ़लसफ़ो आहे त माना वॾो थींदो त मां हिनखे यूनिवर्सिटीअ में जेको आहे ख़र्चु कंदुमि, फ़िलहालु हाली कमु हले थो पियो हिन में, न, उबितो मतिलबु असांजो फ़लसफ़ो आहे, इहो ई असांखे नुक़सानु थो ॾिए। सभ खां पहिरियों अगरि ॾिसूं त असां ट्यूशन ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं। ट्यूशन ते मोकिलण जा मयार असांजा छा हूंदा आहिनि? या त हू घर जे वेझो हूंदो आहे या घटि पैसा वठंदो आहे, या असांजा कुझु ॿार ऑलरेडी माइटनि जा उते पढ़ंदा आहिनि, असां चवंदा हिननि सां उहो बि असांजो ॿारु वेंदो त असांजो ॿारु सिक्योर हूंदो। पर असांजो मयार इहो कॾहिं बि न हूंदो आहे त हू उस्ताद बाकिरदार आहे, उहो असांजे ॿारनि जी नफ़्सियात जो केतिरो ख़्यालु थो करे, असांजे ॿारनि खे कीअं थो ट्रीट करे ऐं जेका शइ डिलीवर करे थो उनजो तरीक़ेकार उनजो छा आहे। असां इन्हनि शयुनि खे न आहियूं ॾिसंदा, असां उन्हनि पंहिंजियुनि सहूलियतुनि खे ॾिसंदा आहियूं। हाणे अगरि असां तव्हां वालदेन सिर्फ़ु शुरूआति में थोरी तकलीफ़ कयूं, हिकु मयारी भले कंहिं डिस्टेंस ते टीचर आहे उन ताईं असां ॿार पुॼायूं ऐं असांजी सिलेक्शन जो मयार मट हुजे, जीअं तव्हांखे ॿुधायमि त असांजा इहे पैसा वेझो हुजणु न हुजे, असांजी सिर्फ़ु इहा हिकिड़ी इन्वेस्टमेंट आहे। यकीन कयो अगरि तव्हां बचपन में नंढाइप में हिकु ॿार ते सुठी इन्वेस्टमेंट कई न, उहो वॾो थी करे पंहिंजा रस्ता पाण ठाहींदो। ख़ुदा खे मञो, पंहिंजे ॿारनि जे स्कूल सिलेक्ट करण में पैसनि ऐं हिकु उते जेको आहे सो वेझो हुजणु या उते कुझु तव्हांजे माइटनि जे ॿारनि जो पढ़ण खे न ॾिसो, उन जो तव्हां मयार चेक कयो। अगरि उन स्कूल जी बिल्डिंग, उनजो एनवायरमेंट, उन जा टीचर्स, उनजो कैरेक्टर, उन्हनि जो जेको आहे सो वे ऑफ टीचिंग बेस्ट आहे, उते ॿार छो न तव्हांखे तकलीफ़ करणी पवे। इहा अॼु जी इन्वेस्टमेंट कयो। इहो फ़लसफ़ो जेको मां बाद में हली करे पंहिंजे ॿारनि ते ख़र्चु कंदुमि, उन्हनि खे स्कूल में दाख़िला वठी ईंदुमि, सुठी कॉलेज में, यूनिवर्सिटीअ में, त इहो असांजो कंहिं कम जो ई न आहे जॾहिं असांजे ॿार जो बुनियादी मयार भलो न आहे। यकीन कयो, मां अहिड़नि ग़रीब वालदेन सां मिलियो आहियां जेके मज़दूरी कंदा आहिनि। मां हिकु टीचर थी करे उहे ॿाहूं ॿधी चवंदा आहिनि त मुंहिंजे ॿार खे मतिलबु यार मुंहिंजे ॿार जी पारत थी, मां हिनखे यूनिवर्सिटी मोकिलींदमि, मां वॾो ख़र्चु कंदुमि। पर हक़ीक़त में उहो हिकु अहिड़े स्कूल में पढ़ाइणु वेठो हूंदो आहे उन ॿार खे जंहिंमें यूनिवर्सिटी त छा, उहो कॉलेज में बि परफॉर्मेंस सही न ॾेई सघंदो। पर उथंदे ई अगरि हिनजी मतिलबु जेको इन्वेस्टमेंट सोचे थो त मां अॻिते हली हिन ते कंदुमि, उहा अगरि शुरूआति में हुन ते करे न, त यकीन कयो हिनखे यूनिवर्सिटी बि फ्री पवंदी। तव्हां असांखे सभिनी खे ख़बर आहे IBA जो टैलेंट प्रोग्राम आहे। अगरि असांजा ॿार बुनियादी तौर ते तयारु थियनि न, त IBA ज़िमो थी खणे उनखे पढ़ाइण जो, उनखे 4000 महीने ते जेको आहे सो पे थी करे। पर उहो कहिड़े ॿार खे थी करे जंहिंजो बुनियाद माना ही फ्रीक्वेंट आहे, खुलियल आहे। हीउ जदीद दौरु आहे। इन दौर जे तक़ाज़ा खे ॾिसंदे पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारायो, उथंदे इन्वेस्टमेंट कयो। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।